ठठे ज़िले के मुख़्तलिफ़ अहम ऐं वॾी आबादी वारे शहर घारो जेको हिन वक़्ति ठठे ज़िले में मंशियात जो वॾे में वॾो गढ़ बणिजी चुको आहे। शहर में पुलिस जी रिट न हुजण सबबि समाजी बुरायूं तेज़ी सां वधी रहियूं आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइम मंशियात जे अॾनि ते चर्स हीरोइन आइस शीशे जो वॾो पैमाने ते विकिरो जारी आहे त ॿिए तरफ़ 10 खां वधीक सरेआम फाशगी जा अॾा क़ाइम थियल आहिनि, जिथे ॾींहुं तोड़े राति नशे जे आदी ऐं उबाश क़िस्म जे माण्हुनि जी वॾी रश लॻल हूंदी आहे। शहर में समाजी बुरायूं आम थियण सां अमन अमान जी सूरत हाल ख़राब थियण सां गॾु इलाइक़नि में ॾोहनि जी वारदातुनि में पिणु काफ़ी इज़ाफ़ो थियो आहे, पर मक़ामी इंतज़ामिया समाजी बुरायुनि ते ज़ाब्तो आणण बदिरां अघूर निंड सुतल आहे। मक़ामी इंतज़ामिया जी अहिड़ी ख़ामोशी ते शहर जे सियासी समाजी ऐं सुजाणधुरनि ॻणती जो इज़हार कंदे IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद, SSP ठठो ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां नोटिस वठण ऐं शहर में क़ाइम मंशियात ऐं फ़ाहिशी जे अॾनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।